ही पियो आहे हेठि पाणी में। न न इहो हिपो आहे। सो इहो अंदरि पियो आहे, चुरे पुरे बि नथो, पाणी मथां इहो भरिजे थो पियो हिन पॉन्ड में। ऐं हीउ जेको आहे हिपोपोटमस, इहो अंदरि पियो आहे हिन में। हे जेको तव्हांखे डिग नज़र थो अचे न, हे बेंच ॾाढी सुठी ठहियल आहे, गोल काठ जी टेबल ऐं हाफ सर्किल, बल्कि चंड जे शेप में ठहियल आहिनि इहे बेंचिस। अचो हेॾे हलूं। जाइ जाइ ते बेंचिस पियल आहिनि ऐं अहिड़े क़िस्म जा नक्शा लॻल आहिनि हर हंधि, त जीअं आराम सां ॻोल्हे सघिजे त असांखे कहिड़े पासे वञिणो आहे। हिते छा हूंदो? मंकीज़ आहिनि हिते शायदि। हे आहिनि भोलड़ा। ऐं हिते हिननि जे टपण कुॾण जे लाइ, खेॾण जे लाइ झूला वूला सभु लॻल आहिनि, त जीअं हे वणनि जी कमी खे पंहिंजी पूरी करे सघनि। सेम एरिया हिननि जे लाइ ठहियल आहे ऐं मथे पूरो फुल पिंजरो आहे, त जीअं केतिरो बि मथे वञी सघनि त वञनि, पर ॿाहिरि न निकिरनि, छो त शरारती हूंदा आहिनि इलाही। असां सभु हिते वेठा आहियूं थोरी देरि रेस्ट करणु, घुमी ॿारनि खे खाराइण पीआरणु, ॿारनि जे बहाने पाणी बि खाइणु, बसि अली पाणी एॾो चिल्ड वठी आया मां मिले ई हो पियो। हिते सभु सुराणा माइट रहंदा आहिनि। गर्मी लॻी पई आहे बसि हीअ थकी पिया, हीअ त मूंखां बि वॾी थी वई आहे हाणे। टर्टल्स ॾिसो, इलाही सारियूं टर्टल्स आहिनि ऐं हीअ हले थी त ख़बर पए थी त ज़िंदा आहिनि, न त हे त पथरनि वांगुरु पयूं आहिनि हिते। ऐं जेको हिननि जो हाउस बि ठहियल आहे, सो हीअ हले थी। ॾाढियूं वॾी उमिरि जूं ऐं पुराणी थियूं लॻनि, हिननि खे गाह ऐं मिक्स सब्जियूं जेके खाइण जे लाइ ॾिनियूं वयूं आहिनि। हिननि जो जेको घरु ठहियल आहे उहो बि टर्टल जहिड़ो ई ठहियल आहे ऐं हे खुशकी पे रहने वाला कछुआ। हिते मंकीज़ जा इलाही पिंजरा आहिनि जंहिंमें डिफरेंट क़िस्मनि जा। हिन पासे ही कारा बांदर आहिनि। हा, हर तरफ़ जेके आहिनि उहे डिफरेंट हिननि जो नस्ल। हा अची वियो राजिया, किथे राजिया, ॾिसो मंकी अची वियो। हे ॾिसो, हाय, तव्हां बि ज़रे घटि इंसाननि जा माइट आहियो। होॾे त एॾो नंढो हिकिड़ो न्यू बॉर्न बेबी हुयसि जेको हिकिड़ो मंकी खणी पियो घुमाए, सफ़ा हादिया जेतिरो। हादिया कंहिंखे त बाय कयो, बाय। हादिया मंकीज़ खे बाय थी करे, बाय। हिते अंदरि वरी हिकिड़े हंधि मैप लॻल आहे, प्लांट्स, वाह वाह ज़बरदस्त है। सावक का खूबसूरती असल दंग है। हाय, सामू मंकीज़ जो पिंजरो अञा ताईं हुनखे हाय थी करे। हाय, ए हादिया खे वणनि था नंढा नंढड़ा बांदर। हाय, हे विच विच में जेके पहाड़ पत्थर रखिया तो। हिते कुछ बर्ड्स आहिनि हिननि केजिस में। अच्छा, डायरेक्ट लाइव लगे थे। हलो उससा
पेंटिंग त कोन कराईंदासीं पर ॾिसंदासीं ज़रूरु। हिते ही गाना हलाए वेठा आहिनि, इहो कॉपीराइट क्लेम मुंहिंजे ॻीचे में पवंदो। बदकन जो पॉन्ड हिन जे साम्हूं हिकिड़ो आर्टिस्ट कमु थो करे। आपकी वीडियो बना सकते हैं, आपकी वीडियो बना सकते हैं, थैंक यू। सुक में ये टंगियल पई आहे डॉल्फिन। अच्छा हाँ मूंखे यादि आहे। पाणी कोन्हे हिते, ईअं ई शो जे पाणी ख़तमु कयो अथनि। हाँ डेंगी जे करे ये ख़ाली आहिनि। हाँ सिर्फ़ु बदकनि खे पाणी ॾिनल आहे। हाँ माना जेके जानवरनि जी मजबूरी आहे नथा रही सघनि, बाक़ी अहिड़े पॉन्ड में त पाणी छॾण जो को फ़ाइदो न आहे न। हिते बि पखी इलाही आहिनि पर जीअं त असां ऐं रॉक्स केॾियूं मज़े जी थियूं लॻनि, नंढियूं नंढियूं। ऐं असां जेको बर्ड पार्क जो विज़िट कयोसीं उन में माशाल्लाह इलाही सारा पखी मां तव्हां सां शेयर करे चुकी आहियां। सो हिते बि हिते मोर हिन अंदरि हिननि माहौल ॾियण जे लाइ हिते कैक्टस घणा पोखिया आहिनि, छो त रेगिस्तानी पखी आहे मोर, त रेगिस्तान जो थोरो टच ॾिनो अथऊं। साम्हूं लिखियो पियो आहे फिश एक्वेरियम। हलूं था इन पासे। हे वाइट लाइन सुतो पिया, पर सची ॻाल्हि आहे मां ख़ौफ़ज़दा आहियां फुल टाइम हिन जंगली जानवरनि खां। असांखे पंहिंजो शींहुं आहे न। ऐं असां हाणे अफ्रीकी सफ़ेद शेर, अफ्रीकन वाइट लाइन, मछली हाणे असां था वञूं। मुंहिंजो इंट्रस्ट आहे हिन मछली घर में। असां हाणे एंटर थींदासीं मछली घर में। एक्वेरियम एक्वेरियम तोबा अंदर जाने का रास्ता। असां वटि बि अहिड़ी फिश आहे। अड़े हे ॾिसो केॾी वॾी फिश आहे, हे ॾिसो कलर। हे ॿियो पासो कंटिन्यू एक्वेरियम्स आहिनि। बसि अलाह जी कुदरत आहे, हर हंधि, हर गुल में, पन में, हर साहवारे में, हर पत्थर में पोयां वेठियूं आहिनि। उते रोडनि ते घुमंदा आहिनि। हिते कैदिन लाहौर में पेपा पिग हुई, सुञाणी न छो त पिंक हूंदा आहिनि, ए पाकिस्तानी अहिड़ा हूंदा आहिनि। बसि ॾिस न जानवरनि में बि फ़र्क़ु आहे, उतां जा माण्हू बि गोरा। सो बहरहाल केतिरो ॾिसूं हिननि खे। क़ुर में हिननि जो ज़िक्र आहे, असांखे हिननि खे खाइणु सख़्ती सां हराम आहे। ऐं हिन जो नालो असां कंहिंजे लाइ बि खणंदा आहियूं त हुनखे सम्झो जंहिंखे गार ॾियणी हुजे, घटि वधि ॻाल्हाइणो हुजे, हुनजे लाइ इहो लफ़्ज़ इस्तेमालु थींदो आहे। हिते वाइल्ड बोर, जंगली सूअर, हे हिते इलाही सारा पेलिकन्स आहिनि, हो वारा वॾा वारा। क्रेन न आहिनि, क्रेन जूं सनियूं ऐं डिघियूं ॼंघूं हूंदियूं आहिनि। असां सिंधीअ में हुनखे चवंदा आहियूं बघ। हे जेके पर था फड़फड़ाइनि, इहे जेके आहिनि पेलिकन्स आहिनि।
वॾी ॻोथरे वारी चुंभ हूंदी आहे हिननि जी। फनी फन आहे हिते। साम्हूं हिते उठ जो स्टैंड आहे, ईअं सम्झो। ॾाकड़ियूं वाकड़ियूं ठहियल आहिनि चढ़ण जे लाइ मज़ेदार, ऐं पर पर्सन सवारी 30 रुपया। हे ॾिसो, हे उठ, हिते मथे वाह आहे, पूरो हिन जो चङी तरह स्टेशन ठहियल आहे। मथे ॾाकण ते चढ़ी आराम सां उठ ते वञी वेहो, यानी उठ खे उथण वेहण जी तकलीफ़ ई न आहे करणी। ज़बरदस्त। ॾिसो आराम सां हितां रवानो थी वियो बीठे बीठे। तो अॻियां ॿारनि जा झूला वग़ैरह फनलैंड आहे। हे उन ई वाइट लाइन जो जेको एरिया आहे। हाँ, हे उहो ई जीअं आम हर हंधि फनलैंड ऐं अहिड़ो फन एरिया हूंदो आहे हर पार्क में, हिते बि आहे। हलो हाणे हे ॾिसो फाड़ो, फाड़ो असां सिंधीअ में फाड़ो चवंदा आहियूं। अच्छा, हिन जे सिंग ते हाँ, हे वार आहिनि। अधु काढी थी वञे तूं, हे ॾिसो पिया। हादिया ख़ैर आहे न, पिंजरो वठूं छा हादिया? ॾिसो पिया। बेबी बेबी हेॾे ॾिसो, दादी ॾे ॾिसो। हादिया हाँ, तव्हांखे चढ़ायो। हिते बि ऑस्ट्रिच। ऑस्ट्रिच के सिंधीअ में चइबो आहे उठ पखी। उर्दू में शुतुरमुर्ग चवंदा आहिनि। शुतुरमुर्ग असल में फ़ारसी लफ़्ज़ आहे। शुतर माना उठ, मुर्ग माना पखी, त उहो सिंधीअ में थी वियो उठ पखी। तो इहे उठ पखी आहिनि। ऐं हीअ जेके मां फाड़ो पई चवां, सांबर हिरन। हाणे हिन पासे आहिनि शायदि ज़ेबरा। इहो जानवर मूंखे ॾाढो वणंदो आहे, हिकिड़ो ज़ेबरा ॿिया ज़िराफ। ॿई मूंखे इलाही वणंदा आहिनि, बसि मूंखे अट्रैक्ट कंदा आहिनि ॾाढो। हिकिड़ो हिते बीठो आहे ज़ेबरा, पंहिंजी धुन में मस्तु। ॿिया साम्हूं आहिनि, ॾिसूं था उन्हनि खे। बेंचिस हर हंधि रखियल आहिनि मुंझड़नि माण्हुनि जे लाइ। बी ॾिसां थी इहो। ऐं हिते हे ज़ेबरा, हिते 2-3 आहिनि अंदरि। हिकिड़ो भित सां खने थो पाण खे। हिते वाइट बाल्टियूं पयूं रंग जूं। अली तो चए हिननि घर खे कलर कयो। सो बहरहाल हे ज़ेबरा। हादिया, हादिया तव्हांखे दिलि थी चए अंदरि वञण ते? बेबी अचो हलूं, वञनि था सभु, अचो बाय बाय कयो ज़ेबरा खे, बाय बाय कयो। ऐं हिते हाणे 2 ज़ेबरा हिन पासे आहिनि, 2-3 अंदरि आहिनि हुन में। सुरण लॻी पिया पंहिंजी फ़ोटोग्राफी में। बिल्कुलु हिकिड़ो साम्हूं ज़ेबरा आहे। उहो ई सेम मेंहिं वाड़े जी स्मेल आहे, यानी गाह बि उहो आहे, उहो ई माहौल आहे, त स्मेल बि अहिड़ी आहे। ऐं हिते हीउ बसि पिंजरो ई आहे। इहे अलाए हूंदो बि हे जानवर, शायदि अंदरि हूंदो, नज़र कोन थो अचे। ही ॾिसो न, ही ॾिसो न। छा आहे हिन जो? हरण त न आहे, हरण नालो यादि नथो अचे सफ़ा मूंखे। हरण टाइप कुझु आहे। कुझु न आहे। हीअ हिकिड़ी बिल्डिंग ठहियल आहे, ईअं वॾो टॉल रूम। इन जे परे पासे ॾांहुं हलूं था। इहो आहे जिराफ, हिते मौजूदु आहिनि।
ही हिकिड़ो जिराफ हलूं था फिरी अञा हुन पासे ॾांहुं जोड़ी आहे जिराफ जी हिकिड़ो वरी अॻियां हले वियो अञा असां फिरी था अचूं त वरी पंहिंजो पोज़ीशन चेंज था करे छॾनि हे नंढा नंढा केबिन्स शॉप्स खाइण पीअण जूं जायूं हे आराम जूं जायूं छटिरियूं लॻल आहिनि मथां ज़बरदस्त क़िस्म जूं ॿियो वारो जेको हिन जो आहे उहो अंदरि हली वियो आहे हे हिकिड़ो हिते बीठो आहे हिते आहे टाइगर चीता हाँ हेलो ये ॾिसो वाइट टाइगर उफ हिन पासे असां न आयासीं एली अल्लाह जा शान ही ॿियो टाइगर मखलूक वेचारी कैद में आहे असां तमाशाई अॻियां आहे न टाइगर हिते हिकिड़ो ॿियो वाइट टाइगर कुंड में वेठो गोश्त थो खाए हे ॾिसो हा कहिड़े पासे हाँ न मां एॾे अच्छा हितां भरींदमि बाक़ी होॾे न वेंदमि न मथे मां न वेंदमि हिते शींहं वेठा आहिनि पिंजरे में हाँ हे ॾाढा ह्यूज साइज़ जंबो साइज़ अड़े अच बाबा ॿाहिरि असां हेॾां फिरी आया आहियूं तुंहिंजो दर्शन करणु दीदार करणु हे वरी अंदरि हली वियो घर हली माहौल सुठो ठहियलु अथनि हा हे अची वियो असां फिरी घिरी वरी हिते अची विया आहियूं ऐं हे जिराफ जेको आहे ॾाढो वेझो आहे त मां सोचियो हिनखे कैप्चर करे वठां वेलकम टू लाहौर ज़ू वापसि अची वियासीं उते ई ऐं असां पंहिंजो ज़ू जो जेको विज़िट आहे जेको ट्रिप आहे उहो पूरो करे हाणे वापसि वञी रहिया आहियूं असांजा ॿार बच्चा सभु हलनि था